नाज़रीन मेहर शाहे सां ॻोठ वली मोहम्मद कांदड़ जे रहवासियुनि रोड जो मरम्मती कम न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे रोड ठहिराए ॾियण जो मुतालबो कयो आहे। तफ़सील ॾिसूं था अब्दुल गफ़ार चांडियो जी हिन रिपोर्ट में। मेहर शाहे सां ॻोठ वली मोहम्मद बंगलो कांदड़ो में मौजूद आहियूं, जिते रोड आहे लिंक रोड जेको सालनि खां वठी उखड़जी वियो आहे। ही उहो रोड आहे जेको टंडरो मस्ती ऐं लाड़काणो बाईपास, शेख तैयब कब्रिस्तान ऐं अहमदपुर पीर जो ॻोठ खे मिलाईंदड़ रोड आहे, जेको हंधा हंधा उखड़जी चुको आहे। ॻोठाणा सरापा एहतजाज बणियल आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे छा पिया चवनि। शेख तैयब खां जेका आहे कचे खे मिलाईंदड़ रोड आहे, ख़ासि करे जेका आहे शेख तैयब कब्रिस्तान सिंध जो ॿियो नंबर कब्रिस्तान आहे, जंहिंमें काफ़ी इलाइक़नि जा जनाज़ा ईंदा आहिनि जेके दफ़नाया वेंदा आहिनि। पर हिन रोड जी हालत तव्हां ॾिठी त एॾी त तमामु ख़राबु आहे जो कुझु बि हिन रोड सां न आहे, जो माण्हू अचनि था ॾाढो परेशान आहिनि। इलाइक़े खे वॾी तकलीफ़ आहे, डिलीवरीअ जो मसइला आहिनि, काफ़ी इमरजेंसियूं आहिनि। इमरजेंसियुनि में हीअ रोड ॾाढी तकलीफ़ थो ॾिए। MPA जहिड़ो की जेको आहे हिन खैरपुर मीरस जे ऐं तालके किंगरी ऐं तालके गंभट जा MPA कुझु बि न कयो आहे। रोड तबाह थी वियो आहे। हीअ रोड जेका आहे लाड़काणे बाईपास सां मिलाईंदड़ रोड आहे ऐं जेका आहे सो वॾा मैसर, रफ़ीक मैसर, लाल भाई कांदड़ो, हेॾां जेके बि इलाइक़ो आहे तालके चिंगरीअ खे रोड मिलाईंदड़ अहम रोड आहे, जेको तबाह थी वियो आहे। कंहिं बि जेका आहे अखि न पटी आहे। वज़ीर आला सिंध खां मुतालबो थो कजे त हीअ रोड ठाराए असांजी तकलीफ़ूं ख़तमु कयूं वञनि। पूरे सिंध में थो घुमे, ईअं सम्झो कचे खां लाड़काणे खां ईअं यको ईअं सम्झो सदर जे भटनि सां थो लॻे वञे। का शइ न आहे, बच्चा ॿार माण्हू दरपदर, रस्तो ठिप न आहे, सफ़ा आज़ार आहे। वॾे में वॾो MPA वोट वठी ॾटो ॾेई हलिया था वञनि, मोटण जी वाह ई न आहे। सफ़ा का शइ न आहे हिते, माण्हू वॾा आज़ार में आहिनि, का शइ न आहे। टायर गाॾियुनि जा ख़तमु आहिनि। माण्हू हिन रोड तां अचणु वञणु छॾे विया। मेन रोड आहे, माण्हू विच कयो आहे खणी हिन आज़ार दग खां। ये तो खैरपुर मीरस वारा किंगरी वारा हर वक़्तु वोट वठणु अचनि था ऐं ॾटो ॾेई हलिया था वञनि त हीअ रोड तव्हांखे तामीर कराए ॾींदासीं। को बि नुमाइंदो पोयों कोन थो अचे जो असांखे का शइ करे ॾिए। हिते असांखे का डिलीवरीअ में एॾी मसइलो आहे जो असां डिलीवरी लाइ बि परेशान थी था जो माण्हू को असांजी डिलीवरीअ लाइ को खणी वञे हिन रोड सां, सो बि रस्ते में ई डिलीवरी थी वञे हिन रोड जे आज़ार जे करे। असां शेख तैयब कब्रिस्तान वञूं था, असांखे शेख तैयब कब्रिस्तान आहे, असां उते मयत खणी था वञूं, उहो बि असां वॾी परेशानी सां खणी था वञूं जो उते रोड जी अहिड़ी हालत ख़राबु आहे जो असां उन लाइ बि वॾा परेशान आहियूं। महिरबानी करे इहे असांखे रोड ठाराए ॾेई ॾिनो वञे, न त असां एहतजाज जारी रखंदासीं। इहो रोड आहे असांखे एॾी मजबूरी आहे जंहिंजो अंदाज़ न आहे। असां जेको मुतालबो कयूं था बंगलो जा कांधड़ा कयूं था, असां सां महिरबानी करे असांखे रोड ठाराए वञे। वज़ीर आला खे इहो असांजी अर्ज़ु आहे। ॻोठ वली मोहम्मद बंगलो कांदड़ो जे रहवासियुनि चयो त असां पीपल्स पार्टी जा पुराणा वर्गाणा, पर अफ़सोस आहे जो पीपल्स पार्टी असांखे नतीजे में इहो ॾिनो आहे त न का असांजे ॻोठ में बुनियादी सहूलियत आहे। कैमरामैन इमाम ॾिनो हुजे सां गॾु अब्दुल गफ़ार चांडियो, मेहर TV न्यूज़।